प्रभु तरुतर कपिडार पर, ते किए आप समान। तुलसी कहूँ न राम से, साहिब सील निधान। राम निकाई रावरी, है सब ही को नीक। जो यह साची है सदा, तो नीको तुलसी क। एह विद निज गुण दोष कही, सबहि बहुर सिर नाई। बरनौ रघुबर बिसद जसु, सुन कल कलुष साय। सियावर रामचंद्र की उमापति, जय जय पवन सुत, जय जय बोलो भाई। ध्यान काथे आ तुंहिंजो? टिनी दोहर में तोखे हलाइणी ढोलक। हरे राम। इन तरह पंहिंजे गुण दोषन के विचारे सभिनि खे सिरड़ो निवाए। मां रघुनाथ भगवान जो निर्मल जस चवां तो। इहो ॿुधण सां छा थींदो भाई? कलयुग जा सभु पाप खत्म थी वेंदा, नाश थी वेंदा। चओ हरे कृष्ण। मुनि याज्ञवल्क्य महाराज सुहावनी कथा मुनि श्रेष्ठ भरद्वाज महाराज खे ॿुधाई हुई। उन ई संवाद खे मां बखान करे चवंदुमि। सभु सजण सुख जो अनुभव कंदे उन खे श्रवण कयो। शिव भगवान पहिरियों ही सुहावनो चरित्र रचियो, यानी रामायण पहिरियों कंहिं चई? श्री शिव भगवान। वरी कृपा करे हीअ रामायण ठाहे करे शिव भगवान कंहिंखे ॿुधाई? सभिनि खां पहिरियों श्री पार्वती माता खे। उहा ई कथा शिव भगवान कागभूषणी महाराज खे राम जी जो भगत ॾिसी करे ऐं भगत ॾिसी अधिकारी सुञाणे करे इहा कथा ई वरी कागभूषणी महाराज के शिव शंकर भगवान ॿुधाई। बोलो गौरी शंकर भगवान की, श्री कागभूषणी महाराज की। वरी कागभूषणी महाराज इहा ई कथा याज्ञवल्क्य महाराज श्रवण कई। वरी याज्ञवल्क्य महाराज इहा ई कथा श्री भरद्वाज ऋषि महाराज के ॿुधाई। श्री याज्ञवल्क्य श्री भरद्वाज महाराज की। हाँ ध्यान जो उहे ॿई वक्ता ऐं श्रोता यानी केर? श्री याज्ञवल्क्य श्री भरद्वाज महाराज समान शील वारा ज्ञानी भक्त समदर्शी ऐं भगवान श्री हरि यानी राम जी जे लीला के समझण वारा ऐं पंहिंजे ज्ञान सां टिनी लोकनि जे ॻाल्हियुनि खे हिकदमि ॾिसी वठंदा आहिनि। लख साल पतो अथनि, 1000 साल पोइ छा थींदो, लख साल पोइ छा थींदो पतो अथनि। कीअं पतो अथनि? जीअं हथ ते असां आंवलो रखूं, आंवलो तो नज़र अची वेंदो आहे न पूरो आंवलो, ईअं हथ ते साम्हूं है न, गोल गोल। त अहिड़ी तरह सां उन्हनि खे भूत भविष्य वर्तमान सभु नज़र अची वेंदो आहे। जीअं हथ ते आंवलो पियो आहे, एॾो सरलता सां, एॾो साफ़ साफ़। एतिरो सो त आंवलो हूंदो आहे, हथ ते रखंदो त पूरो गोल गोल ॾिसी था सघो न, घुमाए करे तव्हां, है न। कि उन लाइ दूरबीनी लॻाइणी पवंदी परते कोई न। हथ ते जीअं आंवलो असां ॾिसी वठंदा आहियूं, तीअं महात्मा टई काल भूत भविष्य वर्तमान समझी वेंदा आहिनि। हाणे टिनी कालनि खे पंहिंजे ज्ञान सां हथ ते रखियल आंवले जे समान साम्हूं सम्झनि था ऐं सुजान यानी भगवान जी लीलाउनि जो रहस्य सम्झण वारा, उनखे चइबो आहे सुजान हरि भक्त आहिनि, जंहिंखे ज्ञान आहे। कहिड़ो ज्ञान आहे? जीअं राम भगवान सीता माता खे वन में मोकिलियो त उन्हनि खे शंका न थींदी, उहे इन में करुणा सम्झी विया कि सीता माता पहिरियों ई भगवान खे प्रार्थना कई त मूंखे संतनि जा दर्शन करणा आहिनि, सत्संग ॿुधणो आहे। ऐं गर्भ सां बि हुई त गर्भ में ॿार जेके आहिनि उहे 9 महीना माता जे भक्तीअ वारा थींदा आहिनि। उहा माता जेकी 9 महीना भागवत पढ़े, रामायण पढ़े, गीता पढ़े, सत्संग करे त उहो गर्भ में ॿारनि ते असरु पवंदो आहे। इन करे सीता माता सोचियो कि 9 महीना मां केवल सत्संग कयां, हिन राजसी सुखनि खां दूर रहां, उल्टो मां सेवा कयां।
इन करे भगवान के पहिरियों एकांत में उन्हें चई छॾियो त भगवान उन लीला के अनुसार उन्हनि खे वन में मोकिले छॾियो। ऐं ईअं न सम्झो कि सीता जी बन वही आहे, ईअं सम्झो राम जी बन विया, छो जो सीता जी ऐं राम जी में कोई भेद कोन्हे। राम ही सीता आहिनि, सीता जी ही राम आहे। त अहिड़ी ॻाल्हियूं सभु न सम्झंदा आहिनि, मनमुख माण्हू न सम्झंदा आहिनि, साधारण माण्हू शक कंदा आहिनि, वरी उनजे सम्झंदो आहे, हा न। ऐं मनमुख त नास्तिक ठही वेंदा आहिनि। सुजान उहे आहिनि जेके भगवान जे हर लीला में सम्झनि था त कोई न कोई करुणा आहे, कृपा आहे, दया आहे। ग़लति संभव ही न आहे। भगवान कॾहिं ग़लति कनि? न न, भगवान छो ग़लति कंदा? कंहिंजो भउ पियो आहे भगवान खे? या कहिड़ो स्वार्थ आहे? कहिड़ा रुपया पैसा खपनि भगवान खे? ॿुधायो। जेके ब्रह्मांड ठाहिण ड्राहिण वारा आहिनि उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे? को हिकु संसार न आहे, अहिड़ा अनगिनत संसार भगवान हलाए रहिया आहिनि, बल्कि अनगिनत लोक, 14 भुवन, त उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे? इन करे उहे संत सुजान आहिनि जेके सम्झनि था भगवान जे लीला में कोई न कोई राज आहे, कृपा आहे, भले असां न सम्झी सघूं। त इहे सुजान संत श्री याज्ञवल्क्य श्री भरद्वाज महाराज आहिनि। भगवान जी कई तरह जे चरित्रनि खे, लीलाउनि खे कई तरह सां ॿुधनि था, चवनि था, ॻाइनि था, श्रवण था कनि। उहा ई कथा मां वाराह क्षेत्र में पंहिंजे गुरु जी खां ॿुधी। केरु था चवनि? हाँ, परंतु उन समय मां बचपन में हुउमि, लड़कपन जे करे बेसमझ हुयुमि, इन करे उनखे चङी तरह ठीक न सम्झी सघियुमि। वरी श्री राम जी गहरी कथा के वक्ता, चवण वारा, श्रोता, ॿुधण वारा ॿई ज्ञान जा खजाना पूरा ज्ञानी थींदा आहिनि। मां कलयुग जे पापनि खां फाथल महामूढ़ जड़ जीव, भला उनखे कीअं पियो सम्झी सघां? तॾहिं गुरु जी बार बार इहा कथा चई ऐं मां पंहिंजे सम्झ जे अनुसार, बुद्धीअ जे अनुसार उहा कुझु सम्झ में आई ऐं उहा ई कथा हाणे मां सरल भाषा में ठाहे करे रचना कई, जैसा मुझे मन के संतोष थे। हरे राम। मैं पुन निज गुर सन सुनी, कथा सुसूकर खेत, समुझी नहीं तसी बालपन, तब अत रहे अचेत। श्रोता बक्ता ज्ञान निधि, कथा राम कै गूढ़, किम समझो मैं जीवन मल ग्रसत विमूढ़। सियावर ओ उमापति, हाँ पवन सुत, बोलो भाई। तो पहिरियों तो बचपन में हुयुमि मां, वरी वॾो थियुमि त गुरुजीअ मूंखे कृपा करे बार बार इहा रामायण ॿुधाई, तॾहिं मूंखे सम्झ में आई। वरी मां इहा लिखी, जंहिंसां मुंहिंजे मन खे आनंद थिए। हा न, लिखण सां छा आहे, माण्हू भुलिजी न वेंदो ऐं ॿिया बि उन जो लाभ वठी सघंदा। मान लो तव्हां हिकु माण्हू खे यादि बि थी वई त उहा तव्हां वटि ई त रहंदी, ऐं तव्हां चाहे जंहिंखे ॿुधायो, हा न। हाणे ॿिए कंहिं शहर जो माण्हू वीचारो ॿुधणु चाहे त काॾे वञे? इन करे पोइ वरी लेखन आरंभ थियो। ऐं हिन ज़माने में केॾी सुविधा आहे कि हिन महिल त रिकॉर्डिंग भी थी हले, वीडियो रिकॉर्डिंग भी थी हले। हिन महिल उहा कथा यूट्यूब में रामायण, भागवत, गीता, रामायण भरियल पयूं, वधीक तकलीफ़ जी ज़रूरत ई कोन्हे। माण्हू आंगुर दबाए ऐं ॿुधंदो रहे जीवन भर। बढ़िया, केॾी कृपा आहे। हरे राम, हरे कृष्ण, सीताराम, हरि बोल, हरि बोल। भाई मां पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, ॾाढी प्यारी ॻाल्हि, कि पहिरियों त ॾिसो, श्रवण वेदन जी वाणीअ खे श्रुति छो चयो वियो आहे? त हिकिड़ो गुरु पंहिंजे शिष्य खे ॿुधाईंदो त उहो ॿुधी करे उनखे हृदय में धारण कंदो, स्मरण कंदो, त उनजो नालो पइजी वियो श्रुति, यानी गुरुअ जे द्वारा श्रवण थियल, ॿुधल। हिन ज़माने खे ॾिसो महाराज, त हिन महिल यूट्यूब अची वियो आहे, हिन महिल सभु पूरा साधन अची विया आहिनि मीडिया जा। हाँ, गीता, भागवत, रामायण, कई तरह जा शास्त्र ग्रंथ तव्हां बसि ईअं बटण दबाए करे ॿुधी था सघो। केॾो लाभ आहे।
केॾी महिल बि ॿुधी था सघो, कोई बि ॿुधी थो सघे, धरतीअ ते जाते बि हुजे माण्हू। तो मुंहिंजे मन में वीचार हूंदो आहे कि काश असांजा कृष्ण कन्हैया लाल हिन महिल अचनि हा त मां त पोयों पोयों चक्कर लॻाए उनजी पूरी वीडियोग्राफी कयां संदीप मामा खे गॾु वठी करे। हिकु हिकु लीला उन्हनि जी असां पूरी कैप्चर कयूं हा, भॻवान जी कीअं भॻवान खेॾनि था, यशोदा मैया सां ॻाल्हाइनि था। आहा, त उनजी वीडियो रिकॉर्डिंग मिली वञे हा, ॾिसण सां ई माण्हू भवसागर पार थी वञनि हा। बोलो प्रेमावतार भगवान की। लेकिन भगवान जी लीलाऊं तो ईअं न सोचो कि आधुनिक युग भगवान खे पकड़ी सघंदो। ॾिसो भगवान कल्कि अचण वारा आहिनि, घणो समय पियो आहे, 800 साल पहिरियों ईंदा। कलयुग जी उमिरि आहे 4,32,000 साल, हिन महिल केवल 5,000 खां कुझु वधीक समय थियो आहे न, 51-52 साल थिया आहिनि बसि। 800 साल बचियल हूंदा 432 में, ओॾी महिल कल्कि भगवान ईंदा। पोइ त तव्हां चवंदव भगवान खे त हवाई जहाज ते अचणु खपे। वॾी कोई सुठी बढ़िया कोई कार हुजे, वॾी करोड़नि रुपयनि वारी, न, भगवान तॾहिं बि पंहिंजी साधन सां ईंदा, घोड़े ते ईंदा। ऐं घोड़ो बि कहिड़ो, हुनजो नालो बि लिखियल आहे शास्त्रनि में, देवदत्त घोड़ो। पिता जो नालो बि लिखियल आहे, श्री विष्णु यश महाराज। शंबल ग्राम में ईंदा, इहो बि लिखियल आहे। तॾहिं त भाई कीर्तन ॿुधंदा आहियो, घोड़े पे आएगा मेरा गोविंद कल की बन के, आएगा मेरा गोविंद कल की बन के। अरे देवदत्त घोड़े पर सांवरा सलोना, आएगा जरूर नंदलाल का छोना। देवदत्त घोड़े पर सांवरा सलोना, हरि बोल, आएगा जरूर नंदलाल का छोना। आहा, घोड़े पे घोड़े पे घोड़े, घोड़े पे घोड़े पे घोड़े, घोड़े पे आएगा मेरा गोविंद कल की बन के, घोड़े पे आएगा मेरा गोविंद कल की बन के। असांजा श्री कृष्ण कन्हैया लाल कल्कि रूप में, श्री कल्कि भगवान जे रूप में ईंदा। ध्यान ॾिजो, वो घोड़ो ईअं न सम्झिजो जेके हिते घोड़ा घुमंदा आहिनि, उन घोड़े में एतिरी शक्ति आहे, उन घोड़े में एतिरो तीव्र दिमाग भी आहे कि करोड़ों कार्यों मिली करे भी जेकी गति, जेकी उन्हनि जी क्षमता नथी थी सघे, उहा उन घोड़े में आहे। मजाक आहे छा? वो घोड़ो ईअं न आहे, भगवान जो वाहन आहे, दिव्य है। ये भगवान जा वाहन गरुड़ जी, मंदराचल पर्वत तां ॿुधो, देवता दैत मिली करे जेके न खणी सघिया, उहे हिक हथ सां खणी भगवान गरुड़ जी जे मथे ते रखियो। ईअं गरुड़ जी वांगुरु भगवान जो वाहन आहे, ईअं मामूली न। ऐं उन तरह सां अगरि भगवान जो कोई आयुध आहे, तलवार आहे, धनुष आहे, तो करोड़े अॼुकल्ह जेके हलनि था AK-56 राइफल, उहे बि न पुॼी सघंदा। भगवान जी हर शइ दिव्य है, भगवान जी हर लीला दिव्य है, भगवान जो स्वरूप दिव्य है, भगवान जी करुणा कृपा दया महर सब कुछ दिव्याति दिव्य, यानी हिन लोक को न्यारी अलौकिकता। इन करे उहे प्रेम जा अवतार आहिनि, करुणा जा अवतार आहिनि। बोलो प्रेमावतार भगवान की, करुणा निधान श्री कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की। आयो लाल सबई चो हरे राम, मिठू राम, प्यारो राम, श्री कृष्ण गोविंद। सही महात्मा अहिड़ा आहिनि, जीअं कुछ मुझे बुद्धि में समझ में आयो, विवेक जो बल आहे, मां हृदय में हरिय जी प्रेरणा सां उन जे अनुसार चवंदुमि। मां पंहिंजे संदेह अज्ञान ऐं भर्म के दूर करण वारी कथा जी रचना तो कयां, जेकी संसार रूपी नदीअ जे पार करण जे लाइ बेड़े जी समान आहे, नाव जे समान आहे। राम कथा ज्ञाननि खे आराम ॾियण वारी, विश्राम ॾियण वारी, सभिनी माण्हुनि खे प्रसन्न करण वारी, कलयुग जे पापनि जो नाश करण वारी आहे। राम कथा कलयुग रूपी नांग जे लाइ मोरनी आहे। जीअं मोरनी नांग खे कम करे छॾे, मारे छॾे, अहिड़ी तरह सां कलयुग जा जेके पाप आहिनि उन्हनि खे श्री राम जी कथा ख़त्म करे छॾी थी आहे।
विवेक रूपी आग के प्रकट करण जे लाइ मंथन करण वारी लकड़ी आ। पुराने जमाने में ब लकड़ियूं ईअं घीसे करे आग पैदा करे छॾींदा। चओ हरे राम। तहिड़ी तरह सां जेके राम कथा पढ़ंदा उन्हनि में विवेक रूपी ज्योत प्रकट थी वेंदी, ज्ञान रूपी तेज प्रकट थी वेंदो, अग्नि प्रकट थी वेंदी। चओ हरे राम। राम कथा कलयुग में सभिनी मनोरथन के पूर्ण करण वारी कामधेनु गांइ आ। संगत जे लाइ त सुंदर संजीवनी जड़ी बूटी आ जेकी मरियल खे जिंदो करे छॾे। धरतीअ ते इहा ई अमृत जी नदी तव। चओ हरे राम श्री राम। धरतीअ ते हीअ राम जी कथा ही अमृत जी नदी तव। जन्म मरण रूपी भव जो नाश करण वारी ऐं भरम संदेह शक रूपी ॾेडरनि खे खाइण जे लाइ नांगण जे समान आ। चओ हरे राम। यानी शक संदेह थींदा आहिनि उनखे भगवान जी कथा ख़त्म करे छॾींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। नारायण नारायण गोविंद गोपाल गोविंद गोपाल। राम कथा कल कामद गाई सुजन सजीवन मोर सुहाई। सोई बसुधातल सुधा तरंगिन भय भंजन भ्रम भेक भु अंगिन। चो हरे राम। ये राम जी कथा राक्षसन जी सेना जे समान नरकन जो नाश करण वारी आ ऐं साधु रूप देवताउनि जे कुल जो भलो करण वारी आ। दुर्गा माता जे समान आ। संतन जे लाइ दुर्गा जे समान दुर्गा माता जी ऐं राक्षसन जे लाइ नरक जे समान उन्हनि खे सजा ॾियण वारी आ। चओ हरे राम। ॾिठो ऋषिन मुनिन संतन खे जेॾी महिल राक्षस अची करे यज्ञ हवन न करण ॾींदा, कचरो विझंदा अची करे, त राम जी हिक ई तीर सां उन्हनि खे जय गोपाल करे छॾियो, परलोक धाम पहुचाए छॾियो। पोइ वरी कंहिंजी हिमत नथी संतन महात्माउनि जे साम्हूं उन्हनि खे अची करे तंग करण। चओ हरे कृष्ण। हे हरे। हे संत समाज रूपी क्षीर समुद्र जे लाइ लक्ष्मी माता जे समान आ। सॼे संसार जो भार खणण में अचल पृथ्वीअ जे समान आ। ॿियो यमदूतनि जे मुंहं ते कारिख लॻाइण जे लाइ, कारो मुंहुं करण जे लाइ जगत में जमुना जी जे समान आ। चओ हरे राम। छो चए तूं जमुना जी खे वरदान आ। यमुना जी केरु आ? धर्मराज जी भेण। यमुना जी में जेके स्नान कंदा आहिनि न भाई दूज ते, भाउ ऐं भेण टुॿी हणंदा आहिनि, पोइ यमुना मैया उन खां वरदान वरितो आहे कि पापी बि हुजनि त उहे यमपुर न अचनि, नरक में न वञनि। त जेके श्रद्धा रखंदा उहे त सनानु कंदा, त उन्हनि जा अगरि पाप बचियल बि हूंदा त भॻवान धर्मराज उनखे अहिड़ी बुद्धि ॾींदा आहिनि, अहिड़ी सुमति ॾींदा आहिनि कि उहे भक्त बणिजी वेंदा आहिनि, उहे नरक न वेंदा आहिनि कम से कम। ॿियो बि यमुना जेके वरदान आहे, जेको सिक श्रद्धा सां स्नान कंदो, भगवान जो भजन कंदो, उहो बि जमपुर वञण खां बची वेंदो, नरक न वेंदो। बोलो यमुना जी महारानी की। जो यमुना जी साक्षात भगवान कृष्ण जी महारानी आहे न, इन करे त यमुना जी उनखे बचाए वठंदी आहे ऐं जीवन खे मुक्ति ॾियण जे लाइ ॼण ही रामायण काशी जे समान आहे। जो काशी में कोई मरंदो आहे त शिव जी उन खे कन में चवंदा आहिनि, प्यारा चओ राम श्री राम। अंत समय राम नाम जो नालो ॿुधी करे उन जन्म जा हिसाब किताब जीरो थी वेंदा आहिनि और सिधो हली वेंदो आहे भगवान जे वैकुंठ धाम। बोलो जय जय शंकर भगवान। हरे राम। भोले बाबा मिलंदा कॾहिं त मां चवंदोमान चक्कर भाटा खे बि वरदान ॾेई वञे, हा न, पूरी संगत तरी तराही थी वञे। चओ जय श्री कृष्ण।
पर असली वरदान तो इहो ई आहे जेके रोज भक्ति था कनि पिया, रोज कीर्तन था कनि, उहे कंहिं बि शहर में रहनि, काथे बि रहनि, कंहिं बि जॻह ते रहनि, रोज जेके भॻवान जी कथा कीर्तन कंदा, उन्हनि जे लाइ हर जॻह काशी ऐं वृंदावन आहे, मथुरा ऐं हरिद्वार आहे। चओ हरे राम। छो जो अगरि धरतीअ जी महिमा आहे त कथा जी महिमा बि घटि न आहे, कीर्तन जी घटि न आहे भैया, ॾाढी महिमा आहे। भॻवान जा ई वचन आहिनि कि जाते कथा हलंदी आहे उते मां रहंदो आहियां, तहां वैकुंठ जहां कीर्तन तेरा। हरे राम हरे कृष्ण। त ये श्री राम कथा तुलसीदास जे लाइ हुलसीअ जे समान हृदय सां प्रेम करण वारी आहे। तुलसीदास था चवनि हीअ रामायण जी कथा मुंहिंजे लाइ यानी तुलसीदास जी जे लाइ इहा कंहिंजे समान आहे, हुलसीअ जे समान। हुलसी केरा भाई? नानक राम हुलसी कंहिंजो नालो आहे? ॼाणनि था, तुलसी माता न, हुलसी माता केरा? दयालदास। रामायण हाणे तव्हांखे शाम जो शुरू करणी पवंदव। हा 4 बजे हाणे कढणी पवंदव रामायण। हाँ वॾा हूंदा ईअं पुछंदा, अरे अॼु कथा कढंदे छो झुड़ जो थी आयो आहे? चओ हरे राम। कथा कीअं न कढंदासीं, बाहि वञी लॻे कथा त कढंदासीं। चओ हरे कृष्ण। हे हरि। हिकु ॾींहुं कथा संगत रोकी हुई, ख़बर अथव? हिकु ॾींहुं उन जॻह ते पोइ भॻवान जो भॼन लाॾा हलिया हुआ। ख़बर अथव कॾहिं रुकी? अदी जेकी ईंदी आहे न महालक्ष्मी माता जी कथा ॿुधाईंदी आहे, हा न, अमिताभ बच्चन जी अम्मा जेकी आहे माता, छा नालो अथनि हो, क्षमा कजो, अदी शांति माता चवंदा आहियूं उनखे, हा न। हा 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 श्री लालचंद जी माता जेकी सगड़ा छोड़ण वारा कथा न ॿुधाईंदी आहे, वई हुयमि राजा वटि त राजा अधु थी वियो, मां त पंहिंजा कर्म लाहिण आई आहियां, मां त पंहिंजा हा हिसाब किताब जे लाइ आई आहियां। सभु उहा कथा जेकी ॿुधाईंदी आहे त उन बाबा वॾे बाबा जन खे चयो, बाबा आनंद राम साहिब खे, बाबा हथ था जोड़ियूं, अॼु असांखे ठेंग टपा ॼण जो। छो भाई? अॼु असांखे नचण जो, ॻाइण जो, अॼु असां लाॾा ॻाईंदासीं, धुनी बि लॻाईंदासीं, अॼु कलाक तव्हां कथा न कंदव। अरे छो भाई? चई आज बाबा भगत राम साहिब जन जी शादी आहे, उन्हनि जे शादीअ जे उपलक्ष्य में मां, मूंखे यादि आहे चङी तरह, हा न, तॾहिं त असां ॼाणंदा ई कोन हुआसीं, असांखे त किनारे कंदा त बाबा जन खे चयूं बसि असां कंदासीं, तॾहिं त असां बसि थोरो थोरो सम्झंदा हुआसीं, जेतिरी बुद्धि भॻवानु ॾिनी। त पोइ मूंखे यादि आहे, पोइ वरी उन ॾींहुं थाल वॼा, थाल वॼा, ऐं उन ॾींहुं सत्संग कीर्तन जी जॻह ते भॼन हलिया भॻवान जा, ऐं ॿियो लाॾा हलिया। चओ हरे राम। आया सभागा ॾींहं वसाया, गुरन महर जा मींहं, गुरन ता सदके सदके। आया सभागा ॾींहं वसाया, गुरन महर जा मींहं, गुरन ता सदके सदके। ओ सदके 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 मां सदके, सदके 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 मां सदके। आया सभागा ॾींहं वसाया, गुरन महर जा मींहं, गुरन ता सदके सदके। आया सभागा ॾींहं वसाया, गुरन महर जा मींहं, गुरन ता सदके सदके। तो तुलसीदास जी महाराज चवनि था, हीअ जेकी कथा आहे तुलसीदास जे लाइ हुलसीअ जे समान आहे। हुलसी नालो तो तुलसीदास महाराज जे माता जो, सम्झियव? तुलसीदास महाराज जी जेकी मम्मा आहे, अम्मा आहे, मम्मी आहे जेकी, महाभक्तिमती देवीअ जो नालो अथव, बोलो माता हुलसी जी महारानी की। ॾिसो तुकबंदी मिले थी न भाई, पहिरियों ईअं त नाला हूंदा, हुलसी तुलसी, तुकबंदी मिले थी न, ईअं नाला रखंदा। द्रुपद माता द्रौपदी, महाराज जनक माता जानकी, रुक्मी राजा त महारानी माता रुक्मणी, ईअं नाला हूंदा, मिलता जुलता, नाले सां ई पहचाने वठंदा। राजा कौरव कुरु थियो त कौरव, राजा पांडु थियो त पांडव,
हाणे त पतो ई न आहे। पी पूरब त पुट पश्चिम लॻल पियो आहे, होॾे ओभर लॻल पियो आहे, नाला कोई मिलनि ई कोन था। पी जो नालो गिरधारी लाल, पिता जो नालो गिरधारी लाल ऐं पुट जो नालो रॉकी। ही कहिड़ा नाला आहिनि? रॉकी जो अर्थ त ॿुधायो, मूंखे पतो ई न आहे, मुंहिंजे पीउ खे पतो न आहे, काॾों ॿुधाईंदा। चओ हरे राम। हे हरी। त तुलसीदास महाराज चवनि था मुंहिंजी माता केॾो स्नेह कंदी आहे, प्रेम कंदी आहे, तीअं जेके रामायण पढ़ंदा उनजे लाइ रामायण बि माता जे समान उनजो प्रेम कंदी, उनजो ख्यालु रखंदी, उनजो पालन पोषण कंदी। चओ हरे राम। हाणे असांखे काॾों थी रोटी मिले ॿुधायो? कोई धंधो वापारु आहे असांजो? हाँ, हिकिड़ो हूंदो उहो बि पर्दो किरी पियो। हाँ, असांखे काॾों थी मिले? हे वेही करे बसि कलाक ई त भॻवान जी कथा था कयूं, या जाते सेवा मिली, सत्संग कीर्तन 24 कलाक में बसि कलाक ॿ, ऐं भॻवान केॾो बढ़िया, केॾी कृपा था कनि। 2 फुल्कनि जी ज़रूरत आहे त ठोके 4 था खाराइनि पिया। न बि खाऊं त कोई न कोई संगत चवंदी आहे मुंहुं खोल। हाँ, इहा दवा खाराइबी आहे, ॿार खे खाराई वेंदा आहिनि। तव्हांजे लाइ एॾी सिक सां मां खणी आहियां, कीअं न खाईंदो? त खाइणी पवंदी। चओ हरे राम। इन करे त वजन बि वधी वियो आहे। हाँ, काथे बढ़िया हिकदमि छरहरो शरीर हूंदो, सलीम टरीम पप्पू दुकान ते हलंदासीं त कीअं हूंदासीं? हाँ, त पप्पू असांजो मित्र, तो गॾु वेंदासीं कलकत्ते ऐं दुकान ते रोज़। त काथे असांजो वजन हूंदो 67, वरी थियो 75। हाणे चवण में शर्म थी अचे, नाम मां छो ॿुधायां कि 85 थी वियो आहे। मां छो चवां पंहिंजे मुंहं सां पंहिंजी तारीफ़ न करणु खपे। हरे कृष्ण। हिकु माण्हू, कई माण्हू टोकींदा आहिनि। हिकु माण्हू छा पियो चए, मंगलू राम चए साईं असांखे हिकु तव्हांखे ॿ। मां छा था चओ? साफ़ साफ़ चओ। चई ॾिसो बुरो न मञिजो, तव्हां कथा कीर्तन कयो था, असांखे हिकु तव्हांखे ॿ। अरे छा? ते असां वेहंदा आहियूं त हिकु विहाणो रखंदा आहियूं, तव्हांखे पोइते बि विहाणो, अॻिते बि विहाणो। मां शर्म में जली, मां चयो वॾी मुसीबत आहे। चओ हरे राम। भॻवान बचाए साम्हूं वारे विहाणे खां। कई माण्हू त टोकींदा आहिनि, ढोल खणी था हलो गॾु। हाँ, बढ़िया ढोल था खणी हलो। मैं कीअं न खणी हलंदासीं? असांजो किथे ढोलक तबलो न मिले त हिन में ई कमु कढी वठंदासीं। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। ये ॻाल्हियूं ॿाहिरि चवण जूं न आहिनि, इहे असांजे परिवार में ई रहनि। हा न, मथां इहे वञी ॻाल्हियूं ॿुधायो कंहिंखे। ये ॻाल्हियूं न ॿुधाइजो, राम जी जी कथा ॿुधाइजो भाई। त राम जी महाराज जी कथा माता जे समान पालन पोषण कंदी आहे ऐं हृदय सां यानी दिल सां प्यार करण वारी आहे, भलो करण वारी आहे। ये श्री राम जी जी कथा शिव शंकर भगवान खे नर्मदा मैया जे समान प्यारी आहे। चओ हर हर नर्मदे। जो नर्मदा मैया में शिव भगवान जो उन में कृपा जुड़ियल है, भाव जुड़ियल आहे, शिव भगवान जो तत्व जुड़ियल है। इन करे नर्मदा मैया के हरी हरी नर्मदे न छा चवंदा आहियूं? हर हर नर्मदे। गंगा मैया के हर हर नर्मदे। गंगा मैया तो श्री कृष्ण के चरणन में निकती आ, लेकिन उन्हें केॾो पतित पावन ॾिसी करे, उन्हें केॾो पवित्र ॾिसी करे कि मुझे राम जी के चरणन में, कृष्ण जी के चरणन में निकती आ। बोले बाबा जटाउन में रखी छड़ी, मस्तक ते धारण कई। बोलो श्री महादेव भगवान की। तो ये श्री राम कथा शिव भगवान के नर्मदा मैया जे समान प्यारी आ। सभिनी सिद्धिन के सुख संपत्ति के खजाने जे समान ॾियण वारी आ। सदगुण रूपी देवताउन जा उत्पन्न पालन पोषण करण जे लाइ माता अदिति जे समान आ। माता अदिति यानी देवताउन जी माता है, यानी देवीय गुण ॾियण वारी आ। श्री रघुनाथ भगवान जी भक्ति ऐं प्रेम जी परम सीमा जहिड़ी आ। यानी ये रामायण पढ़ण सां ॿुधण सां तव्हांखे राम जी जी भक्ति मिलंदी, अपार प्रेम जी प्राप्ति थींदी। तुलसीदास जी चवनि था त ये राम कथा मंदाकिनी नदी आ। केड़ी नदी आ? मिष्टी किसको बोलते? मंदाकिनी नदी। हाँ, तो गुड़िया उॾो छो थी पुछे गुनगुन को? गुनगुन खे पतो अथई सभु, तोखे पतो अथई? मंदाकिनी नदी पतो कोन अथई? मंदाकिनी कंहिंजो नालो आहे? कोन्हे पतो?
कमाल थियो। मामा तव्हां न ॿुधाईंदा कयो विच में, तव्हां बि हाली। हा भाई, केरु ॿुधाईंदो, कंहिंखे पतो आहे? ॿुधाए छॾियो न, हाणे भेद खोलियो साईं। बोलो गंगा मैया की। अरे भाई, उनजो नालो ई त ॿियो मंदाकिनी आहे। अलखनंदा मंदाकिनी ऐं शिव जटाधारणी, त्रिपथ गामिनी ऐं ॿियो श्री हरिचरण प्रदायनी, श्री हरिचरण निवासिनी, श्री हरिचरण प्राकट्यनी। ये सब गंगा मैया जा ही तो नाला है। चो हरि राम, हे हरि। तो तुलसीदास जी महाराज चौन कथा मंदाकिनी नदी आहे, गंगा नदी आ, सुंदर निर्मल चित्त चित्रकूट आ, ऐं सुंदर प्रेम ही बन जे समान आ, जंहिंमें श्री सीताराम जी विहार कंदा आहिनि। राम कथा मंदाकिनी चित्रकूट चित चारू। राम कथा मंदाकिनी चित्रकूट चित चारू। तुलसी सुभग स्नेह बन, सिय रघुबीर बिहार सियावर रामचंद्र के जय जय उमापति महादेव के जय जय पवन सुत हनुमान के जय जय बोलो भाई सर्व संतन के जय 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 जय। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय 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 राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय। 10 मिनट वारे भजन जी फरमाइश था संसार ते छॾण। हाणे भजन ॻाईंदासीं त 10 मिनट ॿिया लॻंदा। हिकिड़ो भजन पहिरीं सिर ते बीठो आहे नानक राम जो, है न, उहो त पहिरीं सुबुह जो चई छॾियो न श्री राम धुनी में, वरी सुभाणे खां न अचनि था वरी राम धुनी में। 5 मिनट उन जा 15 मिनट तव्हांजो त चहिरो ई लही थो वञे ॿुधी करे। पाण भले कलाकु लेट अचो, है न, 6:45 अचो, ठीकु आहे। हाणे जो असां ये भजन ॻाईंदासीं त 7 बजे 10 मिनट थींदा की न, कम से कम शॉर्टकट में बि ॻायूं त थींदा की न, और मिनट धुनी बि त लॻंदी। मजाल आहे कंहिंजी हा निकिरे त ताड़ियूं वॼाइण जी ज़रूरत न आहे, ताड़ियूं न खपनि। हा, दिलि सां वियो, उहा ई तव्हांजा लख थोरा आहे। त हाणे असां ॻाईंदासीं इहो सभु त रिकॉर्ड त असांजो ख़राबु थींदो, हा न, नालो त असांजो ख़राबु थींदो। बाबा जन त चवंदा तव्हां 7 बजे 10 मिनट कंदा आहियो, असां त 6:50 ते बंदि करे छॾींदा आहियूं। चओ हरि राम। अचो भाई, लेकिन 2 ॾींहंनि खां फरमाइश बाक़ी आहे त शॉर्ट कट में ॻाइणो पवंदो। हरि राम, हे हरि। कहिड़ो भॼन आहे? अच्छा, जन्मदिन आहे अॼु विनोद सचदेव जो। हैप्पी हैप्पी बरथडे अथव। हा भाई, ताड़ियूं वॼाए आशीर्वाद जो ख़ूब कृपा थिए, भगवान जी भक्ति मिले। लिखियल न आहे, केक काटेगा न लिखियल। हरि राम। पहिरियों नानक राम जो भजन था ॻायूं। राधे 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 बोलो भाग तेरे जागे। राधे राधे
बोलो भाग तेरे जागे राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे राधे सुन के मोहन आए भागे भागे राधे राधे सुनकर मोहन आए भागे भागे श्री गोविंद बिन मेरा जीना लागे गोविंद बिन मेरा जीना लागे कुछ न मीठा लागे हाय कुछ न मीठा लागे चंदा उगले जैसे शोले चंदा उगले जैसे शोले और सूरज ठंडा लागे सूरज ठंडा लागे राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे 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 बोलो भाग मेरे जागे राधे राधे सुन के मोहन आए भागे भागे राधे राधे सुनकर मोहन आए भागे भागे राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधा के हृदय में माधव राधा के हृदय में माधव हरि ही राधा रानी हरि ही राधा रानी कृष्ण की स्वामिनी है राधा राधा कृष्ण की स्वामिनी है राधा कृष्ण की स्वामिनी है राधा कृष्ण की स्वामिनी है राधा कृष्ण राधा स्वामी कृष्ण राधा स्वामी ओ राधे राधे भाग तेरे जागे राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे राधे सुन के मोहन आए भागे भागे राधे राधे सुनकर मोहन आए भागे भागे श्री राधा बिन गोपाल मिले ना राधा बिन गोपाल मिले ना कैसे मन अनुरागे राधे कैसे मन अनुरागे राधा की आशीष मिले तो राधा की आशीष मिले तो श्याम चरण मन लागे श्याम चरण मन लागे ओ राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे राधे सुन के मोहन आए भागे भागे राधे राधे सुनकर मोहन आए भागे भागे राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे 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 बोलो भाग तेरे जागे राधे राधे सुन के मोहन आए भागे 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 राधे राधे सुनकर मोहन आए भागे भागे बोलो राधे राधे ओ राधे 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 श्री राधे 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 ओ राधे 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 श्री राधे 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 बोलो राधा वर कृष्ण चंद्र की जय संसार छड़णो हिय रीत पुराणिया जिंदगी जो छाहे भला कहानिया संसार छड़णो उभयो जो भरखो सिजनेठ तलहणो जो था कुंभर ठायो आखिर सो रहणो जा जोत जगी जग में आखिर साओ जानिया जिंदगी ब्यो छाहे भला दीह बिन जी कहानिया संसार छड़णो
ये रीत पुरानिया गुलटारिय ते टिणंदो टुटंदो मुरझाईंदो जीवन त मानत हर को मोटाईंदो कंहिंजी बि कजा अॻियां अर्जी न अखाणिया जिंदगी ॿियो छाहे भला ॾींहं ॿिन जी कहाणिया संसार त छॾणो ये रीत पुरानिया राधे गोविंद गोपाल माधव दीन दयाल चो राधे गोविंद गोपाल माधव दीन दयाल राधे गोविंद गोपाल माधव दीन दयाल राधे गोविंद गोपाल माधव दीन दयाल रेतीअ जो महल बणियो बसवाओ लॻो डहंदो जो हकीकत में हिकिड़े कोई भी ना रहंदो राही रहंदी लेखी वॾड़नि जी माणिया जिंदगी ॿियो छाहे भला ॾींहं ॿिन जी कहाणिया संसार त छॾणो ये रीत पुरानिया जिंदगी ॿियो छाहे भला ॾींहं ॿिन जी कहाणिया संसार त छॾणो कवि राही साहब केॾो सुहिणो भजन लिखियो आहे ऐं बिल्कुलु सही लिखियो आहे हा न कि हिते कोई रहण वारो न आहे राही वॾड़नि जी वाणी आहे भक्ति रहंदी प्रेम रहंदो रहंदो प्रभुअ जो नाम रेतीअ जो महल बणियो हवा लॻी बसि ढही वेंदो जे हक़ीक़त में हितेड़े कोई बि ना रहंदो चओ हरे राम कई साल त असां भॼन ई न ॻायोसीं हा न पोइ वरी ॿाहिरि भागवत कथा वग़ैरह कीर्तन थिया त पोइ ॿाहिरि इहो भॼन ॻायोसीं संगत खे ॾाढो सुठो लॻो छो जो सच मिठो हूंदो आहे सच प्यारो हूंदो आहे सच खां कोई मुंहुं मोड़े नथो सघे सच खे स्वीकार करणो ई पवंदो आहे चओ हरि राम 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 सीता राम 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 राम राम राम
राम राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हे राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम बजरंग बली मेरी बजरंग बली बजरंग बली मेरे बजरंग बली हर हर महादेव प्यारे हर हर महादेव हर हर महादेव प्यारे हर हर महादेव बोले बोले नाथ मेरे बोले 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 नाथ भोले भोले नाथ मेरे भोले भोले नाथ हर हर महादेव मेरे हर हर महादेव देव हर हर महादेव मेरे हर हर महादेव जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी अम्बे अम्बे माँ ओ मेरी जगदम्बे माँ माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन श्याम सुंदर जगत गुरु। हरि ओम हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की
अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। मामा हो चारो हवा में तो तरे गिनीज बुक जो रिकॉर्ड तो ठाए उनके तो दिखा लो हवा में तरदो पे विचारो ॾिसो था हीअं करे हाँ अंतरिक्ष ठाए छोड़े तई दरबार को। बोलो वृंदावन। श्री गौरी शंकर सीताराम लक्ष्मण जी भरत जी शत्रुघ्न जी श्री गोस्वामी तुलसीदास आज के श्री अन्नपूर्णा आयो लाल सबई चो कथा विश्राम होत है कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय बोलो भाई संतन की जय 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 जय। साथ संगत जी क्षमा कजो अॼु तव्हांखे 7 मिंट 15 मिंट वधीक थी विया आहिनि कॾहिं हिसाब चुकाए छॾींदासीं कॾहिं बिफोर बाबा जन बंदि करे ॾींदो कथा तव्हांखे हा न 5-10 मिंट बचाए ॾींदो पर हे कॾहिं सत्संग कीर्तन वधीक मिली वञे त असांजा सतगुरु बाबा भगत राम साहिब चवंदा हुआ कि संगत खे एॾो ख़ुशि थियणु खपे कि भगवान अॼु असांखे बोनस ॾिनी आहे यानी सैलरीअ जे अलावा जेतिरी तनख़्वाह हुई उन खां अॼु वधीक भगवान अॼु लॉटरी खोली आहे। बोलो वृंदावन। वरी भी याद तो करायूं सुभाणे श्री गणेश भगवान जो कीर्तन तो वार्ड नंबर 14 में रात जो 9 खां 11 भोजन भजन भई स्वीकार कजो ऐं जरूर जरूर समय ते अचजो। चओ हरे राम। प्रसाद स्वीकार कयो भाई।